जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 अजो वामन के अवतार नारायण लीदान तीन पग नारायण अजो वामन के अवतार नारायण लीदान तीन पग नारायण बलि के सिर पग रखे नारायण दशा पाताल में बलि नारायण बलि के सिर पग रखे नारायण दशा पाताल में बलि नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत जय जय नारायण 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 जी उत्पत्ति सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते पाण सत्संग करे रहिया आहियूं, जंहिंमें अॼु 36 नंबर सूत्र आहे अव्याव्रत भजनात्। भक्ति जा साधन नारद ॿुधाए रहियो आहे कि भक्ति प्राप्त करण जा साधन आचार्यनि जेके ॻाए करे ॿुधाया आहिनि, उनमें अॻिलो साधन ॿुधाए थो अखंड भजन। भगवान जो भजन भक्ति जो साधन आहे ऐं उन सां संपन्न थींदी आहे भक्ति। भगवान जो भजन असां सिंधियुनि त भजन जो अर्थ ॾाढो सिंपल करे छॾियो आहे। बसि हिकु डायरी ठाहिणी आहे, लिखाए वठिणो आहे भजन, जिते ॿुधोसीं उन खां लिखाए वरितोसीं ऐं थी वियो भजन ऐं ॻायोसीं। भजन एतिरो सामान्य अर्थ कान्हे भजन भाव जो, ऐं लिखाईंदा उहे ई भजन आहिनि माण्हू अधिकतर जंहिंमें वधीक तारीफ़ मिली हुजे। सम्झो कि माईअ ॻाए, उन हॉल में 100 ॼणा वेठा हुआ ऐं 50 उन ई ग्रुप जा ई हुआ, त 50 ॼणनि गॾु गॾु ॻाल्हायो ऐं तारीफ़ कयनि, छो त उन्हनि जी दीदी आहे।
तो जेका ॿी माई आहे उनखे लॻो कि भॼन में शक्ति आहे। जेको इहो भॼन ॻाईंदो उनखे 50 ॼणा तारीफ़ कंदा, पोइ हीअ बि लिखाए वठंदी हितां हुतां, पोइ पाण बि ॻाईंदी। ऐं अगरि कंहिं भॼन में ताड़ियूं न वॼनि त उन में चवंदा सुठो कोन्हे, सुठा भॼन खपनि असांखे जंहिंमें तारीफ़ मिले असांखे। त भॼन जो अर्थ केवल एतिरो ई कान्हे। ऐं भॼन ॻाइण लाइ अलाए छो माण्हू लालायत लॻा पिया आहिनि, लेडीज़ ख़ासि करे। मूंखे त कोन्हे लालसा, मथां तव्हांखे लॻंदो हुजे कि पाण ॻाए थो ऐं ॿियनि जे नाले चए थो कि छो लालायत लॻा पिया आहिनि, मूंखे ॻाइणो पए थो। पर जेके अहिड़ा बि मिलंदा आहिनि कि चवंदा आहिनि हिकु भॼन मां बि ॻाईंदसि, त पोइ सोचणो पवंदो आहे कि लालसा छो आहे हिननि खे ॻाइण जी, हाईलाइट थियण जे लाइ। पोइ ख़बर पई मूंखे, ऐं को एॾो सुर ख़ासि बि न हूंदो अथनि। हिकु दिन तुझको जाना, इन टाइप जा भॼन सभिनि खे रुआरे किन कनि ऐं चवनि कैसा गाया मैंने, राम राम। त राम अखर सरल हूंदो अथव किथे बि, ॿिया थोड़ा ॾुखिया लॻंदा आहिनि, राम अखर सरल आहे, राम राम सहज आहे असांजे लाइ। ऐं ॿिया त आहिनि हरिओम चवंदा ई आहियूं पाण। त भॼन जो अर्थ केवल डायरी ठाहे किथे ॻाइण कोन्हे। मीरा डायरी कोन ठाती। भॼन जो अर्थ आहे भगवान जी स्मृति, भगवान जी यादि भीतर बणी रहे। ॿियो भॼन जो अर्थ आहे भगवान जे लाइ कुझु सेवा करणु, भगवान जी सेवा करणु कंहिं बि प्रकार सां, चाहे दरबार में अची करे, चाहे सफ़ाई करे, चाहे ढोलक वॼाए, चाहे सत्संग में वेही करे भी सेवा थी सके थी। इहो भॼन आहे। भीतर अंतर्मुखी थी करे भगवान जो नाम जपण, कोई भी नाम, इहो भॼन आहे। ॿाहिरां चुप आहे पर भीतर नाम हले पियो थो, इहो भॼन आहे। भगवान जी यादि वणे थी, भगवान जो जिक्र वणे थो, हर वक़्तु उन जो चिंतन हलंदो रहे। घर जा कम कंदे वक़्तु भी, व्यापार कंदे वक़्तु भी चिंतन हलंदो रहे उन परमात्मा जो, इहो भॼन आहे। ऐं पोइ चिंतन कंदे कंदे नालो जपण जी इच्छा थिए, इहो भॼन आहे। कोई भी नालो, कोई भी जेको असांखे ॾाढो सरल लॻे, सहज लॻे ऐं असांखे रुचिकर लॻे, ॿिए जो थोपियल बि न हुजे, असांजे ऑटोमेटिक हृदय मां निकिरे। कोई भी नाम, अगर कोई नालो समझ में न अचेव भगवान जो, एॾा नाला आहिनि, राम कृष्ण ओम ओम, ये सभु किथां न किथां मिलंदा ई आहिनि। मां हिकु नओं ईजाद कयो आहे, चवां थो शेयर कयां। भगवान जो नालो जपण लाइ तव्हांखे सम्झ में नथो अचे कि कहिड़ी रुचि, मुंहिंजे लाइ कहिड़ी रुचिकर नालो आहे, त एतिरो त ख़बर आहे कि उहो भगवान आहे, निराकार आहे या साकार आहे नज़र कोन थो अचे। त हिकु नओं नालो मूं इहो सोचियो आहे, जप करणु वेहणो आहे त असां चऊं भगवान 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 भगवान। इहो 100% उते पहुचंदो, पर जी न लॻाइजो। भगवान जी भगवान जी भगवान जी न, सिर्फ़ु भगवान।
किथे शास्त्रनि में कोन्हे लिखियल इहो नालो, न कोई कंहिं अॼु ताईं ईजाद कयो आहे। पर मां ईअं सहजता सां थो चवां कि तव्हांखे जीअं लॻे कि कहिड़ो नालो सही आहे, शुरूअ में तो ॿुधायांव, पोइ त ऑटोमेटिक तव्हांखे पतो पइजी वेंदो कि मूंखे कहिड़ो नालो जपणो आहे। हिकु मां रस्तो थो ॿुधायांव कि घुसणो कीअं आहे। फ़िलहालु भॻवानु चओसि मूंखे इहो ई नालो ख़बर आहे, भॻवानु भॻवानु। रोटी ठाहींदे वक़्तु भॻवानु भॻवानु। पोइ जॾहिं श्वास सां उहो मिली वेंदो न नाम, पोइ तव्हांखे भॻवानु थोरो वॾो लॻंदो, पोइ तव्हांखे ऑटोमेटिक नाम या राम अची वेंदो। उहो पाण ई ईंदो, ॿाहिरां कोन ईंदो। ॿाहिरां त ही आयव कि भॻवानु, इहो ॿाहिरां कोन्हे, पंहिंजो ई तव्हां ई चवंदा भॻवानु, हे भॻवानु, हे भॻवानु, हे प्रभु। नालो त कोई बि, हे हरि तव्हां चई सघो था, पर शुरू में तव्हांखे अगरि पतो कान्हे, उनजो गुण ख़बर कान्हे, विशेषता पतो कान्हे, त भॻवान त नालो ॿुधो अथव न कि भॻवानु आहे कोई, त हाली भॻवानु भॻवानु चओसि, ॿुधी वठंदो उहो। पोइ जॾहिं तव्हांखे मज़ो अचणु लॻे, लिंक जुड़े, त पोइ राम अची वेंदो पाणे। छो त श्वासनि जी का उहा थींदी आहे न टाइमिंग, कि श्वास केॾी महिल निकिरे थो वरी अचे थो। पोइ असांखे उन में जोड़ण में भॻवानु अगरि वॾो लॻंदो त असां पाणी उनखे राम करे छॾींदासीं। हा, त राम अगरि शुरूअ में ॾुखियो लॻे त तव्हां कोई बि नालो भॻवान जे अलावा बि कोई बि नालो जेको तव्हांखे लॻे कि मुंहिंजो पंहिंजो ईजाद थियल आहे, जेको मां पुकार करे चई सघां थी, पोइ त श्वासनि में त राम ई फिट थींदो। राम। कुझु ॾींहं पहिरीं मूंखे वठी हलिया कि असांजी अम्मा खे थोरो तबियत ठीकु न आहे, बेड ते आहे, हलो उते वियमि त ॿिया चवनिसि पिया, चओ वाहेगुरु, चओ कृष्ण, चओ जय श्री कृष्ण, जय श्री राम। चयोमांसि उलझायोसि न, श्वासनि जी हिकु उहा थींदी आहे टाइमिंग। मां चयोमांसि अम्मा चओ राम, हुन चई, मां चयो इहो सरल अथव, हिनखे इहो चवारायोसि राम। छो त नेतागिरी करण वारो त साम्हूं वारे जी त सोचींदो कोन, उहो त सलाह ॾेई हलंदो थींदो, पंहिंजो पाण खे हाईलाइट करे हलंदो थींदो। पर जेको ॿिए जी सोचींदो त उहो सही सलाह ॾींदो उन अवस्था में पहुची करे। त इहो भॼन आहे। असांजे श्वासनि सां राम नाम जुड़ी वञे, पोइ त हिकु लिंक जुड़ी वेंदी, आनंद अचणु लॻंदो, रस अचणु लॻंदो। इहो भॼन आहे। ॿिए खे ख़बर कोन पवंदी, पर भॼन हलंदो रहंदो। उठ कर
जन्म मिला तुझे अनमोल हीरा, माटी में क्यों खो दिया। जन्म मिला जिस मार्ग से जाना तुझे था, उसी में कांटों को बो दिया। जिस मार्ग से जाना तुझे था, ये न जाना कि झूठा संसार है और झूठी मौज बहार है। ये दुनिया तो मिला चंद रोज का, आखिर तो यहाँ अंधकार है। उठ कर ले भजन भगवान का। इस दुनिया की मोह ममता में तूने प्रभु को भुला दिया। विषय विकारों बद कर्मों में जीवन सारा लुटा दिया। जिस नैया में तू सवार है, वही नैया तेरी मझधार है। बिना भजन धर्म पतवार के कभी होगा ना बेड़ा पार है। उठ कर ले भजन भगवान का, तेरे जीवन का तो यही सार है। बिना बंदगी भजन भगवान के, तेरा जीवन यूं ही बेकार है। उठ कर ले भजन भगवान का। तो भगवान जो भजन इहो भक्तीअ जी संपन्नता आहे, साधन जी। भक्तीअ जा जेके साधन ॿुधी रहिया आहियूं, उन्हनि में भगवान जो भजन देवर्षि नारद थो चए, पर कहिड़ो भजन? अखंड अव्याव्रत भजनात्। त अखंड भजन कीअं थींदो आहे? अखंड भजन ज़बान सां थी न सघंदो। चवंदा त आहियूं अखंड धुनी, अखंड धुनी पे थी हले, अखंड थी न सघंदी न। असां चऊं हरे राम 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 हरे हरे, ॿियो चवंदो हरे कृष्ण 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 हरे हरे। त जंहिं पहिरीं लाइन चई उहो चई करे बीह रहियो न, त अखंड किथे थियो? ऐं कोई चए राम 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 24 कलाक, त बि अखंड कोन थियो। छो त हिकु राम ऐं ॿिए राम जे विच में गेप त आहे। अखंड उनखे चइबो आहे कि श्वासनि सां गॾु गॾु कंटिन्यू हलंदो रहे, उहो बि अखंड कान्हे। श्वास बि केॾी महिल रुकिजी वेंदा आहिनि। अखंड भजन जो अर्थ आहे कि असां संसार में रहिया पिया आहियूं, सभु कमु कयूं पिया था, पर चिंतन पियो थो हले भगवान जो। इहो आहे भजन निरंतर। लक्ष्य ठही वियो आहे कि सॼो ॾींहुं घर जा कम करे शाम जो सत्संग में पहुचणो आहे। इहो आहे निरंतर भजन। लक्ष्य छा आहे असांजी प्रायोरिटी कहिड़ी आहे? इहो आहे भजन। अगरि भॻवान ई असांजे लाइ सभु कुझु आहे त सम्झो असां भजन निरंतर ई पिया था कयूं, पोइ भली कुझु बि पिया था कयूं।
भली घर में आहियूं, भली घुमण पिया था वञूं, असांजो लक्ष्य ई अगरि परमात्मा आहे, सभु कुझु छॾे सघूं था उनजे लाइ, ते भॼन आहे, निरंतर भॼन। देवर्षि नारद चए थो कि भॻवान जो भॼन ईअं कबो आहे जेको निरंतर हुजे, जीअं नदी वहंदी आहे समुंड में पहुची वेंदी आहे, है न? छा पिया चओ? क्या बोल रही थी? या मिसाल ॾियो पिया न, नदी त नदी जेसि ताईं पहुचे समुंड ताईं मिली वई आहे, पर निरंतर वहे बि पई थी ऐं उन पहुचे बि पई थी, त हिन जो वहण समुंड सां मिलियल ई आहे। जेका नज़र बि थी अचे इहा समुंड सां मिली चुकी आहे। तीअं ई जंहिंजो लक्ष्य परमात्मा आहे उहो निरंतर भॼन पियो थो करे, जंहिंजी स्मृतिअ में परमात्मा आहे, जंहिंजी यादि में परमात्मा आहे, उनजो भॼन अखंड आहे। उहो निरंतर उनजो अखंड भॼन पियो थो हले, निरंतर, कंहिंखे ख़बर बि कोन पई थी पए। निर्भव होए भजो भगवान, भगवान जो भॼन कजे निर्भय थी करे। गुरबाणी थी चए निर्भव होए भजो भगवान, निर्भय थी करे करे ॾिसो। कॾहिं ॾाढा माण्हू भय सां बि भॻवान जो भॼन कंदा आहिनि। थोरो कुओ अची वञे, माई सम्झो रोटी पई थी ठाहे ऐं उहो कुओ उतां पेर जे तां लंघे वञे त वाहेगुरु, भॻवान जो नाम त निकितो मुख मां, पर डप में। ॾाढियूं मायूं एतिरियूं भयभीत मूं ॾिठियूं आहिनि, एतिरियूं भयभीत, हूअं विढ़ण लाइ तयारु, कुझु ॻाल्हि थिए त विढ़ण लाइ बिल्कुलु होशियारु। उहे ई जेके 8 अवगुण स्त्रीअ जा ॿुधाइनि पाण, साहस बि ऐं भय बि। जरा सी बिजली कड़कंदी हुते ऐं ॾकंदा हिते, ॾकंदी हिते, त इहो भॼन छा कंदा? नालो वरी भॻवान जो। के माण्हू जीअं सनानु कंदा आहिनि ऐं पाणी थधो लॻंदो अथनि त भॻवान जो नालो निकिरंदो अथनि, गर्मियुनि में न। हीअ आवरण हूंदो अथनि, भई बचाव कंदो भॻवान जो नालो, हिन सां थोरी शक्ति मिली वेंदी। या डपु लॻे त वाहेगुरु वाहेगुरु न, निर्भव होए भजो भगवान, निर्भय थी करे तूं त भॻवान जो भॼन कर, विश्वास रखियो हुन ते कि उस ताईं पहुचे ई पियो थो, हुन तोखे यादि कयो आहे, तॾहिं तोखे उहो वणे ई थो। इहो आहे निरंतर भॼन। कबीरदास मिसाल ॾींदो हो कि मायूं पाणी भरण वेंदियूं हुयूं खूह ते, पोइ उतां मटका पाणीअ जा भरे मथे ते रखंदियूं हुयूं, 2-3 मटका हिकु माई, ऐं पोइ धीरे धीरे हथ छॾे बि ॾींदियूं हुयूं। पोइ वरी हलंदे हलंदे ॻाल्हाईंदियूं बि हुयूं, पाण में ॻाल्हाइनि पई थियूं, पर ध्यानु मटके में आहे, उहे किरंदा कोन्हनि, घर ताईं पहुची वेंदियूं आहिनि, सभु ॻाल्हियूं करे दुनिया भर जूं। इन खे चइबो आहे निरंतर भॼन। संसार जा सभु कम बि पिया था कयूं, इहो ध्यानु रखिजो, कॾहिं अहिड़े सां पालो पएव जेको भीतर सां भॻवान जो पियो थो चिंतन करे, पर ॿाहिरां तव्हांखे बि मुंहुं पियो थो ॾे, सिर्फ़ु तव्हां व्यवहार जे करे, त तव्हां ईअं न सम्झिजो कि असां जहिड़ो ई आहे, ऐं तव्हां पंहिंजी भीतर जी बि अवस्था तोड़े करे ओड़ा न थी वञिजो। हू केवल निभाए पियो थो, कोई बि अहिड़ो हूंदो, कोई संत हूंदो या को हूंदो अहिड़ो माण्हू जेको तव्हांजे घर में हूंदो, मौन रहण वारो, घटि ॻाल्हाइण वारो, दुनिया जी पचर में जंहिंखे दिलचस्पी कान्हे, पर तव्हां सां व्यवहार करण में ॻाल्हाए खणी, हुनजो सॼो ध्यानु होॾां आहे, हुन लाइ प्रायोरिटी अंतर्मुखी जेको हुनजो आहे कनेक्शन ओॾां आहे, तव्हां सां केवल जवाबु पियो थो ॾे
ऐं तव्हांजे लाइ अंदर में बि इहो ई आहे संसार। त हुनजो न टोड़े छॾिजो, हुनजी लिंक न तोड़िजो, छो त हुनजो निरंतर भॼन पियो थो हले, तव्हांखे नज़र कोन पियो थो अचे। तव्हांखे नज़र थो अचे बढ़िया जवाबु ॾिनई मूंखे, संसारी ॻाल्हियूं त कयूं मूंसां, त हिनजे अंदर बि शायदि इहो ई आहे। ऐं थी सघे त तव्हां अहिड़ा थी वञो, भीतर यादि परमात्मा जी, यादि पंहिंजे लक्ष्य जी, ऐं ॿाहिरां जवाबु ॾियणो पए थो, इन करे जवाबु ॾियो। इन्वॉल्व न थी वञो पचर में, पराई पचर में। राजा जनक वटि आयो न हिकु, चईंसि मूंखे कंफ्यूज़न आहे कि तव्हां हिननि ऐश्वर्य जे विच में ब्रह्म ज्ञानी कीअं था थी सघो, विदेह कीअं था थी सघो, सुख पिया था भोॻियो। राजा जनक चई 4 सिपाही हेॾां अचो, तलवार कढी हिन जे चारों तरफ़ बीह रहोसि। राजा जनक चई हाणे हिकिड़ो तेल जो हिनखे कटोरो बर्तन हथ में ॾियोसि, हुनखे ॾिनऊंसि, ऐं 4 ॼणा तलवार झले बीठा आहिनि। राजा जनक चयसि थो हितां तूं हाणे घुम आराम सां, सॼे राजमहल जा 3 चक्कर लॻाए, बढ़िया नृत्य थिए पिया था, आयोजन थिए पिया था, सभु कुझु प्रोग्राम हलनि पिया था, तो उहे ॾिस भली 3 चक्कर लॻाए राजमहल जा, पर अगरि तेल जी हिकु बूंद बि हेठि ज़मीन ते किरी त तुंहिंजो सर धड़ खां धार करे छॾींदई। 4 ॼणा हुन जी वापसि वठो मूंखां कटोरो। उन जनक जी हाणे न प्रश्न पुछो अथई न, तो हाणे इहा व्यवस्था ई कान्हे कि असां हुन जवाबु ॾिए बग़ैर तोखे मोकिलियूं। हुन जी मूंखे, मां त कौतूहल सां आयो हुअसि, जिज्ञासु या मुमुक्षु थी थोरी आयो हुअसि। अरे मूंखे कोन खपे जवाबु, तव्हां वापसि वठो इहो। राजा चई न, तो प्रश्न पुछियो अथई न, जवाबु त मिलंदो ई। हुन चई कहिड़ो जवाबु? हल भाई, हाणे उहो हलणु शुरू कयईं। विच में सोची थोरो ॾिसी वठां भला जेके थियनि पिया था डांस वग़ैरह, पर हिमत कोन थियसि, हेॾा हारिजी पए त उहो 3 चक्कर हणी आयो। पोइ राजा जनक चयईसि हाणे ॿुधाए, एंजॉय कई, हेॾा प्रोग्राम पिया हलनि सॼे राजमहल में, छा ॾिठई? चई साईं छा ॾिसंदमि, मुंहिंजो त सर ते तलवार पई लटके, मुंहिंजो ध्यानु हिन में, हिकु बूंद न हारिजे। त राजा जनक चयईसि उहा ई स्थिति मुंहिंजी आहे। ॿाहिरां लॻंदो आहे कि मां मंत्रियुनि सां पियो थो ॻाल्हायां, मां सभिनि सां खिलां पियो थो, सभु कमु कयां पियो थो, पर भीतर मुंहिंखे यादि रहंदो आहे निरंतर कि तलवार लटके पई थी, काल ब्याल फुन तोहे गिरस है। सभिनि जे मथां तलवार लटके पई थी, मूंखे उहो यादि हूंदो आहे। ही ॿाहिरां ॾिसण जी ॻाल्हियूं कान्हनि, ॿाहिरां बल्कि धोखो आहे। कोई तव्हांखे ॿाहिरां नाटक करे ॾेखारे न त सम्झिजो कुझु गड़बड़ आहे। ॿाहिरां कोई तव्हांखे ॾेखारे न वैराग, कि देख दादी में कितना वैराग है, कहाँ दिख रहा है? वैराग छा ॾिसण जी शइ आहे छा? हे कीअं पियो थियूं वैराग ॾेखारे? चवंदी देख दिख नहीं रहा सफ़ेद साड़ी, तो छा सफ़ेद साड़ी वैराग जो प्रमाण आहे छा? वरी चऊं तो देख देख वो बूथ सुझा रही है, अब तो विश्वास हुआ कि उसको वैराग है। तो बूथ सुझाइण, उदास थी रहण छा वैराग जो प्रमाण आहे छा? वैराग जो प्रमाण कीअं ॾींदा तव्हां? ये तो भीतरी अवस्था है न। ॿाहिरि त असांखे व्यवहार करणो ई आहे, भली एक्टिंग में कयूं या कीअं बि कयूं, भॼन त अंदरि थींदो आहे न निरंतर। त न अहिड़नि जे चकर में अचिजो जेके तव्हांखे ॿाहिरां भक्ति ॾेखारनि पंहिंजी, या ॿाहिरि तव्हांखे वैराग ॾेखारनि, विश्वास न कजो, पर पंहिंजे भीतर ज़रूरु वैराग ऐं भक्ति ऐं भॼन धारण कजो। ॿिए खे ॾेखारे छा मिलंदो असांखे? उन्हनि खे बि छा मिली रहियो आहे? छा मिलियो अथनि? मां सम्झां थो सिवाय हताशा बेचैनी जे ॿियो कुझु कोन मिलियो अथनि।
नकली ज़िंदगी। तो उठ कर ले भजन भगवान का। उठ माना उथी करे, हींअर उथण लाइ नथो चवां, मन खे चओ उथ हाणे, ॾाढो प्रमाद कयई तो, ॾाढो आलस कयई, हाणे भगवान जो भजन करणो ई आहे पंहिंजे लाइ, पंहिंजे उद्धार जे लाइ, ऐं निर्भय थी करे करणो आहे। पोइ जेको जेको सभु तरीक़ा भगवान जे भजन जा ई इहे हू आहिनि, रूप आहिनि। श्रवण, सत्संग ॿुधणु, इहो भगवान जो भजन आहे। कीर्तन भगवान जो भजन आहे। सिमरण, जेके 9 प्रकारनि जी भक्ति आहे, प्रहलाद ॿुधाई आहे, नवधा भक्ति। पाद सेवनम, भगवान जा चरण पकड़नि, उनजी मूर्तिअ खे प्रणाम करणु, मथो टेकणु, इहो बि भजन आहे। अर्चन, उनखे गुल चाढ़णु भगवान खे, इहो बि भजन आहे। वंदन, प्रणाम करणु। ओशो चवंदो आहे कि भली मूर्ति न बि हुजे, महत्व तव्हांजी प्रणाम जो ई आहे। तव्हां भली 10 दिशाउनि खे प्रणाम कयो न, खुले आकाश में प्रणाम कयो, इहो मायने रखंदो आहे कि तव्हां झुकिया त सही। बाक़ी तव्हां चओ मूर्ति ॾेखार, भॻवानु ॾेखार, कुझु ॾेखार त पोइ झुकूं, चमत्कार ॾेखार, न, सुवाल उन जो कान्हे। सुवाल तुंहिंजो ई आहे कि तुंहिंजे तरफ़ां प्रणाम थियणु खपे ऐं हृदय सां थियणु खपे, उहो भॼन आहे। जिते बि खुले आकाश में भी प्रणाम करे सघिजे थो। त अर्चनम, वंदन, दास, सख्य, आत्मनिवेदनम, ये सब भजन आहे, भजन जो रूप आहे। कोई भी भजन असां कयूं, पर अंतर्मुखी थी करे, बहिर्मुखी थी करे। अगर तव्हां सच्चा हूंदा न त ॿाहिरि त पाण मज़ाक उॾंदव। तव्हां अगरि सच्चा हूंदा, भॻवान जे राह ते हलण वारा हूंदा, त ॿाहिरि मज़ाक उॾंदव 100%। पर तव्हां नकली भक्ति कंदा न, ॿाहिरां ॾेखारींदा, त पाण तव्हांखे अखियुनि ते विहारींदव ही समाज। त तव्हां कॾहिं बि इहो न सम्झिजो कि मां सची भक्ति कंदसि त मूंखे माण्हू आदर ॾींदा, इहो भुलिजी वञिजो। मीरा खे आदर कोन मिलियो, सची भक्ति बर्दाश्त कोन थींदी आहे माण्हुनि खां। मोरारी बापू चवंदो आहे, उन्हनि खां इहो बर्दाश्त कोन थींदो आहे कि हीअ मस्तीअ में छो आहे, हीअ आनंद में छो आहे, इहो माण्हुनि खां बर्दाश्त कोन थींदो आहे। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। मीरा खे बि चयो वियो त भक्ति ॾेखारण लाइ कान थींदी आहे, भक्ति भीतर में थींदी आहे ऐं उनजो असर ज़रूरु ॿाहिरि थींदो आहे। ज़रूरु उहो अलॻि ई नज़र ईंदो आहे ॿियनि खां। जंहिंजे अंदरि भॻवान प्रकट थी चुको, जंहिंजे अंदरि परमात्मा जी यादि निरंतर आहे, उनजो आसपास जो वातावरण सुठो थी वेंदो आहे ऐं दुनिया वारनि खे ख़बर बि पइजी वेंदी आहे, पर हू बर्दाश्त कोन करे सघंदा आहिनि। पोइ हू या त इग्नोर कंदा आहिनि या त किराइण जी कोशिशि कंदा आहिनि। पर इहा परीक्षा अथव,
विचलित न थीजो, धैर्य रखी पंहिंजे उन आनंद खे वधाइजो, भक्तीअ वारे आनंद खे। हू तुच्छ आनंद आहे संसार जो। त इहो आहे 36 नंबर सूत्र। 37 नंबर आहे लोके अपि भगवत गुण श्रवण कीर्तनाथ। हींअर जेको ॿुधोसीं 36 वारो, इहो अंतर्मुखी भॼन भक्ति भीतर में। नारद चए थो ॿाहिरि बि अथव हिकु ऑप्शन, उनखे सभु मान्यता बि ॾींदा आहिनि। लोक में, लोक समाज में, लोको अपि कहिड़ो ॿाहिरि आहे, भगवत गुण श्रवण ऐं कीर्तन। तव्हां अगरि भॻवान जा गुण ॻायो मिली करे, अकेले न, मिली करे, त उनजी आलोचना कोन थींदव। लोक में इनखे मान्यता आहे। जीअं हींअर तव्हां वेठा आहियो, ॿुधी रहिया आहियो भॻवान जा गुण, इहो लोक में इनखे बि मान्यता आहे। हिकु भीतर जो भॼन असां ॿुधोसीं, ऐं ॿाहिरि जो भक्ति जो साधन, भॻवान जा गुण ॿुधण ऐं ॻाइण, गुण श्रवण करणु, माना सत्संग करणु। भॻवान जा गुण जीअं असां ॿुधंदा ई आहियूं, इहे ॿुधणु ऐं पाण बि गॾु गॾु ॻाइणु। इन सां भक्ति थींदी अथव, सत्संग। हितां जीअं अचो था शाम जो, त विश्वास कयो इहो तव्हांजो 1 कलाक सॼे जीवन, सॼे ॾींहं खे सफल बणाए छॾींदो आहे, कि असांजो अॼु जो ॾींहुं सफल वियो। अॼु जो छा, हलो एतिरो ई मञो, हलो हूअं त वॾी महिमा आहे। 24 कलाकनि मां 1 कलाक जो सत्संग 23 कलाक सफला करे छॾींदो आहे, कि असांजो अॼोको ॾींहुं सफल वियो। सत्संग में अचण जो इहो महत्व आहे। ॾिसो, शास्त्रनि में ईंदो आहे हिकु श्लोक आहे कि तव्हां भॻवान जो भॼन न कयव, अगरि सत्संग बि न कयव, त छा कंदा? तव्हां सिर्फ़ु पोइ खाधव ऐं सुम्हयव, पोइ बाक़ी कहिड़ो कमु बचियो? खाइणो ऐं सुम्हणो। त खाइण ऐं सुम्हणु त जानवरनि में बि थींदो आहे, पेड़ पौधनि में बि थींदो आहे। जेके वण थींदा आहिनि उहे बि श्वास खणंदा अथव। त तव्हां सभु श्वास ई पिया था खणो ऐं ॿियो कोई न भॻवान जो नाम पिया था जपियो, न गुण पिया था ॿुधो, त तव्हां में वणनि में फ़र्क़ु कहिड़ो? वण ऐं जानवर भॻवान जो गुण नथा ॻाए सघनि, न ॿुधी था सघनि। रामचरितमानस में ईंदो आहे, जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं काना,
जिन पंहिंजे जीवन भर में कॾहिं बि हिननि कननि सां भॻवान जी कथा कोन ॿुधी, तुलसीदास लिखे थो उन्हनि जा कन आहिनि श्रवण रंध्र, रंध्र माना छेद कननि जा, अही भवन समाना, अही थींदा आहिनि उन्हनि जो भवन उन जे समान आहिनि। ही कन अही जे भवन जे समान आहिनि, उन जे घर जे समान आहिनि। अही माना नाग, उन जो तरीक़ो ॾिसो तुलसीदास जे चवण जो। हाणे डायरेक्ट कीअं चए, मां थो चवां डायरेक्ट, उहे कन नांग जे ॿिर जे समान आहिनि जिते कॾहिं हरी कथा न वई आहे। ऐं हरी कथा में जलेबी सत्संग न ईंदो अथव। मथां चओ मां ॾाढा सत्संग ॿुधा आहिनि, न, जलेबियुनि में सत्संग कोन थींदो आहे, उते प्रदर्शन थींदो आहे। हरी कथा उनखे चइबो आहे जिते भॻवान जी चर्चा थिए, असली परमात्मा जी, भॻवान जीअ जी न, असली परमात्मा जा गुण। ॾिसो हिकु निशानी अथव, असली भॻवान जा गुण ॿुधी तव्हांजो रोम रोम खिलजी वेंदो, ऐं नकली भॻवान जा ॿुधी मथे में सूर। इहो निशानी आहे या न? असली भॻवान जी चर्चा ॿुधी हृदय प्रसन्न थी वेंदो, नकली भॻवान जी चर्चा ॿुधी बूथ सुॼी वेंदो। त उनखे न चइजो कि मां कथा ॿुधी आहे, न, जंहिं भॻवान जी कथा न ॿुधी आहे उन जा जेके कन आहिनि से नांग जे ॿिर जे समान। ॿी बि चौपाई अचे थी, ॿुधायांव, पहिरीं अर्थ ॿुधी वठो, पोइ ॿुधण में सुठो लॻंदव। जो नहीं करही राम गुण गाना, जेको भॻवान जा गुण गान नथो करे, जीअ सो दादुर जीअ समाना, उहे दादुर माना मेंढक, उहे ॾेडर जे समान बसि टर 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 ई कंदा रहंदा आहिनि, जिन भॻवान जा गुण न ॻाया। उन्हनि जी ज़बान, ईअं त ज़बान त मेंढक खे बि आहे, उहो बि टर टर कंदो रहंदो आहे। असां बि अगरि बसि भॻवान जूं ॻाल्हियूं छॾे केवल संसार जूं कयूं त उनखे चइबो आहे मेंढक जे समान टर टर। बिबसऊं, रामचरितमानस में ॿी चौपाई थी अचे, जेको ईअं ई बि अनायास कॾहिं ग़लतीअ सां सत्संग में पहुची वियो ऐं भॻवान जो नाम जपे वरितई, बिबसऊं, विवश थी करे बि जे विवश थी करे बि भॻवान जो नाम जपे वरितो, उन पंहिंजा अनेक जन्मनि जा पाप नाश करे छॾिया। बिबसऊं जास नाम नर कहई, जन्म अनेक रचित अग दहई।
सादर सुमरन जे नर करही। ही विवश वारा जेके आहिनि अगरि उन्हनि जा बि पाप नाश था थियनि त जेके माण्हू सादर प्रेम सां भॻवान जो नाम जपींदा हूंदा उहो त भवसागर पार थी वेंदा। सादर सुमरन जे नर करही भव बारिद गोपद इव तरही। तव्हांखे राम कथा जी यादि नथी अचे? अॻे असां राम कथा ईअं कंदा हुआसीं, चौपायूं चौपायूं क्रम हलंदो रहंदो हो। त वरी उहे अचनि पियूं थी चौपायूं, हिकु हिकु चौपाईअ में आनंद आहे, हर चौपाईअ में। पर उहो चवण वारो हुजे कोई तुलसीदास, हे तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास, जिन हरि कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र ऐं भवन समाना। ऐं हर चौपाईअ में को न को अहिड़ो ई टॉपिक असांखे मिली वेंदो हो जेको घटना थींदी हुई सच में, उन सां कनेक्ट थींदी हुई। 6 साल हली राम कथा। हाणे असां राम कथा कईसीं, 6 साल हली हुई, 6.25 साल राम कथा कईसीं। पोइ थोरी ॾुखी भगवत गीता उहा बि कईसीं। हाणे नारद भक्ति सूत्र थोरा असांखे सरल था लॻनि। पोइ वरी असां अञा कुझु सरल कंदासीं न त जेके नवां माण्हू ॿिया हूंदा न उहे चवंदा इनको ज्ञान नहीं है, इनको पता नहीं है। अरे असां उहो सभु चढ़ी करे हेठि पिया था लहूं वापसि, छो त जितां शुरू कयोसीं हिकु टिकाणे खां असां वापसि टिकाणे में था अचूं, दरबार में बाहि वटि। पर यात्रा करे वापसि आयासीं। तूं पई सोच कि इनको ज्ञान है कि नहीं है, बाजे बजाते धुक्कड़ बजाते। त हाणे पंहिंजो त हिते ई थियो समय। काउं नंबर थियो ई श्लोक 37। त बसि इहो ई आहे कि असां भॻवान जो भॼन कयूं। बोल श्री कृष्ण भॻवान